अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊंगा यहाँ पेरिया गुल सबका पेरी एक नज़र हेडलाइंस थे। नवाज लीग 27वीं आईनी तरमीम लाइ पीपल्स पार्टी का मदद घुरी वरती। पीपी चेयरमैन पारां ऐतहस्ती सलाह मशवरे लाइ पीपल्स पार्टी जे सीईसी जो इजलास 6 नवंबर ते तलब। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त नवाज लीग 27वीं आईनी तरमीम लाइ मदद घुरी आहे। वज़ीर आज़म जी क़यादत में लीगी वफ़द सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात कई। पीपी चेयरमैन जो वधीक चवण आहे त 27वीं आईनी तरमीम में आईनी अदालतन जो क़याम, एग्जीक्यूटिव मैजिस्ट्रेटन की बहाली, जजन की मुक़ररियन बदलियन जा अख्तियार ऐं एनएफसी में सूबाई हिस्से जे तहफ़्फ़ुज़ जो ख़ात्मो शामिल आहिनि। 6 नवंबर ते पार्टी जे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जे इजलास में उन हवाले सां गौर वीचार कयो वेंदो। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त पायदार मुआशी तरक्की लाइ बुनियादी सुधारा ज़रूरी आहिनि। मुल्क में मुआशी इस्तेकाम अची चुको आहे, मईशत दुरुस्त रुख में आहे। IMF सां स्टाफ लेवल मुआहिदो मुआशी बेहतरी जी तौसीक़ आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नाणे वारे वज़ीर वधीक चयो आहे त असां मैक्रो इकनॉमिक इस्तेकाम जे हवाले सां अहम कम कयो आहे। टैक्स निसाब में तवानाई समेत ॿियनि शोबनि में सुधारा आणे रहिया आहियूं। आलमी रेटिंग एजेंसी पाकिस्तान में मुआशी इस्तेकाम जो एतराफ़ कयो आहे। गज़ा जी सूरत हाल ते 8 इस्लामी मुल्कनि जे परॾेही वज़ीरनि जो इजलास अॼु तुर्किया में थींदो। परॾेही वज़ीर नायब वज़ीर आज़म इसहाक डार पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदो। तुर्किया, सऊदी, कतर, गॾियल अरब अमारात, उर्दन ऐं मिस्र जा परॾेही वज़ीर इजलास में शरीक थींदा। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल चयो आहे त पाकिस्तान दुनिया लाइ सामूंडी ट्रेड रूट साबित थींदो। पाकिस्तान विच ॾखण ऐं विच ओभर जे विच में वापारी मर्कज़ बणिजी सघे थो। रांची पोर्ट कासिम ऐं ॿियनि बंदरगाहुनि खे जदीद बणाए रहिया आहियूं। रांची में मैरीटाइम एक्सपो खे ख़िताब कंदे एहसन इक़बाल वधीक चयो आहे त पाकिस्तान मुख़्तलिफ़ शोबनि में सीड़पकारी लाइ पुरकशिश हंध आहे। तवानाई, IT ऐं मादनियात में सीड़पकारी जा मौक़िआ आहिनि। गज़ा में जंग बंदी बावजूद इसराइल जा हमला, वधीक हिकु फ़लस्तीनी शहीद, हमास वधीक 3 यरगमालियुनि जा लाश इसराइल हवाले करे छॾिया। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त 3 यरगमालियुनि जा लाश वापसि करण ते ख़ुशी थी आहे। पेंटागोन खे नाइजेरिया में कार्रवाई लाइ हुकुम ॾेई छॾियो आहे। लाहौर समेत पंजाब के शहरनि में फिज़ाई गदलाण शिद्दत अख्तियार करे वई। गुजरावाला, फैसलाबाद ऐं ॿियनि शहरनि में रवासनि लाइ खुलियल फिज़ा में साह खणण बि मुश्किल। लाहौर दुनिया जो सभ खां वधीक गदलाण वारो शहर बणिजी वियो। कराची जो 4थो नंबर अची वियो। सिंध में कमंद जो अॻु ते करण लाइ शुगर केन बोर्ड जो इजलास सुभाणे तलब। शुगर मिल मालिक ऐं आबादकार अॻवान इजलास में शिरकत कंदा। अघ बाबति तजवीज़ूं वरितियूं वेंदियूं। आबादकारनि कमंद जो फी मण अघ 600 रुपया करण जो मुतालबो करे छॾियो। सूबे जे 37 मां 3 शुगर मिलूं हिन साल बि न हलंदियूं। चोटी फाल शुगर मिलनि मां रुगो 7 शुगर मिलनि चिमनी ॿारी आहे। कानपुर महर वेझो ॻोठ ते हथियारबंदनि जो हमलो, नौजवान क़तल, औरत ज़ख़्मी। पीर बरी वारे इलाइक़े में ॻोठ केहर बुज़दार ते हथियारबंदनि हमलो करे हथियारनि जा मुंह खोले छॾिया। फायरिंग में 25 वरनि जो मीर मोहम्मद बुज़दार तॾहिं ते मारिजी वियो। औरत सगीरा बुज़दार ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जो कारण मालूम नाहे थियो, जांच कई पई वञे।